पहिरीं मुहर्रम हराम जो चंड ॾिसंदे ई हाला शहर समेत भरपासे जे नंढनि वॾनि ॻोठनि में मौजूद इमाम बारगाहनि, अधमकाननि, घरनि, ओताकनि ते हज़ारे गाज़ी अब्बास अलमदार जी निशानी अलम पाक सवार कया विया। उन सिलसिले में हाला जे क़दीमी इमाम बारगाहनि जंहिंमें अरबाब मखदूम गुलाम हुसैन सैयद मेमण मंगणहार बोड़ो बिरादरी साथी शीदी पीर मंज़ूर वहयाणी मिर्ज़ा समेत ॿियनि इमाम बारगाहुनि ते अलम पाक सवार कया विया। पहिरीं मुहर्रम हराम जे थींदे ई मरकज़ी शिया इमाम बारगाह समेत शहर जी मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ते अशरा मुहर्रम जूं मजलिसूं शुरू, जिन खे मुल्क जा नामवर उलमाए कराम ख़िताब करे रहिया आहिनि। तॾहिं त हर साल जियां हिन साल बि शिया इमाम बारगाह ते औरतुनि लाइ राति जे वक़्तु मजलिस जो इनेकाद कयो वियो आहे, जंहिंमें औरत उलमा मजलिस अज़ा खे ख़िताब कंदी। इन्हनि मजलिसुनि वारनि हंधनि ते पुलिस इंतज़ामिया पिणु सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि।